बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हवाया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 13 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे हवाई जहाज़ जी ईजाद। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ ज़रूरत माना घुर्ज, लफ़्ज़ ईजाद माना ठाहिण, लफ़्ज़ भड़ माना होशियार, लफ़्ज़ वाहिपे माना इस्तेमाल, लफ़्ज़ मोजिद माना ठाहींदड़ या ईजाद कंदड़, लफ़्ज़ शोहरत माना मशहूरी, ओ लफ़्ज़ आहे बुलंदी माना मथाहीं, लफ़्ज़ अख़बार बीनी माना अख़बार पढ़ण, लफ़्ज़ परवाज़ माना उॾाम, लफ़्ज़ वारियासी माना वारीअ वारी ज़मीन, लफ़्ज़ अरसे माना वक़्त, लफ़्ज़ आफ़तन माना मुसीबतन, पोइ लफ़्ज़ आहे बार बरदारी माना सामान ढोइण, पोइ लफ़्ज़ आहे कारगर माना कमायती, लफ़्ज़ फ़रहम करण माना मुहैया करण, लफ़्ज़ हवाई अड्डा माना हवाई जहाज़नि जी लहण ऐं उॾामण जी जाइ। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, राइट ब्रदर्स जा असुल नाला ॿुधायो। जवाब, राइट ब्रदर्स जा असुल नाला हेठि ॾिजनि था। नंबर पहिरियों, विल्बर राइट वॾो भाउ, नंबर ॿियो, ओरविल राइट नंढो भाउ। सवाल नंबर ॿियो, राइट ब्रदर्स कहिड़े मुल्क जा रहवासी हुआ। जवाब, राइट ब्रदर्स अमेरिका मुल्क जा रहवासी हुआ। सवाल नंबर टियों, राइट ब्रदर्स खे हवाई जहाज़ ठाहिण जो ख़्यालु कीअं आयो। जवाब, राइट ब्रदर्स खे हवाई जहाज़ ठाहिण जो ख़्यालु हिन तरह आयो जो हुननि खे संदनि वालिद खेॾण लाइ हिकु रांदीको ॾिनो, जेको काग़ज़ ऐं बांस मां ठहियलु हो। उन में हिकु रबड़ लॻल हो, जंहिंखे छिके छॾण सां उहो हवा में उॾामी वेंदो हो। पोइ उन्हनि सोचियो त छो न अहिड़ी मशीन ठाही वञे जेका मथे उॾामी सघे। सवाल नंबर चोथों, राइट ब्रदर्स हवाई जहाज़ जी कामयाब तजर्बे खां पोइ छा कयो। जवाब, राइट ब्रदर्स हवाई जहाज़ जी कामयाब तजर्बे खां पोइ हवाबाज़ीअ जो हिकु स्कूल खोलियो। सवाल नंबर 5, पाकिस्तान जी क़ौमी एयरलाइन जो नालो छा आहे। जवाब, पाकिस्तान जी क़ौमी एयरलाइन जो नालो पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन PIA आहे। नंबर 2, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मोजिद, बुलंदी, शोहरत, अख़बार बीनी, परवाज़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे मोजिद माना ठाहींदड़ या ईजाद कंदड़। जुमिलो लिखंदासीं, हवाई जहाज़ जा मोजिद अमेरिका जा 2 भाउर हुआ। पोइ लफ़्ज़ आहे बुलंदी माना मथाहीं। जुमिलो लिखंदासीं, हींअर
हवाई जहाज़ हज़ारें फुटनि जी बुलंदीअ ते परवाज़ कनि था। पोइ लफ़्ज़ आहे शोहरत माना मशहूरी। जुमिलो लिखंदासीं हवाई जहाज़ जी ईजाद सां ॿिन्ही भाउरनि जी शोहरत वधी वई। पोइ लफ़्ज़ आहे अख़बार बीनी माना अख़बार पढ़णु। जुमिलो लिखंदासीं सजाद खे अख़बार बीनीअ जो ॾाढो शौक़ु आहे। पोइ लफ़्ज़ आहे परवाज़ माना उॾाम। जुमिलो लिखंदासीं PIA जी परवाज़ हर मुल्क ॾे रवानो थींदी आहे। नंबर 3 हेठि ॾिनल ख़ाली जायुनि में मुनासिब लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। जी दोस्तों हाणे ख़ाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़ राइट ब्रदर्स खे ख़्यालु आयो त छो न अहिड़ो ख़ाल ठाहियो वञे जेको उॾाम करे सघे। आगबोट हेलीकॉप्टर जहाज़ रॉकेट। ख़ाल में लिखंदासीं जहाज़। बे कुझु वक़्त खां पोइ राइट ब्रदर्स हिकु फ्लाइंग ख़ाल पिणु खोलियो। यूनिवर्सिटी स्कूल कॉलेज मदरसो। ख़ाल में लिखंदासीं स्कूल। जीम असांजी क़ौमी एयरलाइन ख़ाल आहे एयर ब्लू इंडस शाहीन PIA। ख़ाल में लिखंदासीं PIA।